इते मूंखे अहम ख़बर ॾियूं पिया कंधकोट मां। कंधकोट ऐं भर पासे वारनि इलाइक़नि में ओरड़ी जी वबा ते ज़ाब्तो न अची सघियो आहे, जंहिं सबबि वधीक हिकु ॿारड़ी फौत थी वई आहे। गोलीमार जे इलाइक़े ॻोठ रईस बहादुर चाचड़ में ओरड़ी विघे ॿारड़ी सोफिया चाचड़ फौत थी वई आहे। अफ़सोसनाक ख़बर अवां सां शेयर करे रहिया आहियूं। कंधकोट ऐं भर पासे वारनि इलाइक़नि में ओरड़ीअ जी वबा ते ज़ाब्तो न अची सघियो आहे, वधीक हिकु ॿारड़ी फौत थी वई। गोलीमार जे इलाइक़े ॻोठ रईस बहादुर चाचड़ में ओरड़ी विघे ॿारड़ी सोफिया चाचड़ फौत थी वई आहे। कंधकोट मां ख़बर आहे, जिते भर पासे वारनि इलाइक़नि में ओरड़ी जी वबा ते ज़ाब्तो न अची सघियो, वधीक हिकु ॿारड़ी फौत थी वई। कंधकोट ऐं भर पासे वारनि इलाइक़नि में ओरड़ी जी वबा ते ज़ाब्तो न अची सघियो आहे, वधीक हिकु ॿारड़ी ओरड़ी विघे फौत थी वई। गोलीमार जे इलाइक़े ॻोठ रईस बहादुर चाचड़ में ओरड़ी विघे ॿारड़ी सोफिया चाचड़ फौत थी वई आहे। हिकु भेरो ॿीहर अवां खे आगाह कयूं पिया, कंधकोट ऐं भर पासे वारनि इलाइक़नि में ओरड़ी जी वबा ते ज़ाब्तो न अची सघियो आहे, जंहिं सबबि वधीक हिकु ॿारड़ी फौत थी वई।